अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब जो अॼु जी हिन वीडियो में आउं तव्हांखे ॾेखारण वारो आहियां हिकु अहिड़ी मोबाइल जेका हर आम ख़ासि माण्हू ख़रीद करे सघे थो ऐं तमामु सुठा फीचर आहिनि। तमामु घटि रेंज में सिर्फ़ु 13,000 रुपये में तव्हांखे मिले पई हिकिड़ी स्मार्टफोन जंहिंजो नालो आहे इन्फिनिक्स स्मार्ट HD 2021 ऐं उमेदु आहे हीअ तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। हिन जा कहिड़ा कहिड़ा फीचर आहिनि, स्पेसिफिकेशन्स आहिनि, कहिड़ो प्रोसेसर लॻल आहे, 4G हलाईंदी कोन हलाईंदी, छा आहे हिन जे बारे में सभु कुझु ॼाणण जे लाइ हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसिजो। पर उनखां पहिरीं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब करे घंटी निशान ते क्लिक कयो। अचो त शुरूआत कयूं। त जनाब हीअ आहे तव्हांजे साम्हूं इन्फिनिक्स जो स्मार्ट HD जेको तव्हांजे साम्हूं हुनखे खोलींदुसि। सभ खां पहिरीं त हिन जेका सील आहे उहा ब्रेक कंदुसि हुन सां। सील ब्रेक करण खां दोस्तों तव्हां ॾिसी सघो था थैलीअ में पियो आहे स्मार्टफोन जंहिंजी हिन तरह बेस्ती वारी अनबॉक्सिंग कंहिं कोन कई हूंदी। तव्हां ॾिसी सघो था हीअ आहे ऐं हिनखे हिलायूं था। सभ खां पहिरीं कयूं था चालू थी वियो। रखूं था हिन पासे, हिन में ॾिसूं था ॿियो छा छा ॾिनो अथनि, बाक़ी ॾिसूं था ॿियो छा छा आहे। सभ खां पहिरीं गाइड, कुझु मैनुअल्स गाइड ऐं हा यार हीअ ॾिनो अथनि, हीअ ज़रूरी आहे। हीअ गिलास ऐं तव्हांजो एडेप्टर जेको फास्ट चार्जिंग परे परे ताईं सपोर्ट कोन कंदो, ठीकु। ऐं उन खां अलावा ईयरफोन, बागा ऐं पिन, ॿियो कुझु बि न। पर मोबाइल तमामु कमाल जो आहे। मोबाइल जाम सेटअप करे थो वठां, कैमरा ठाहे थो वठां, बक़ाया तव्हांखे ॿुधायां थो त छा छा आहे मोबाइल में। हीअ तव्हांजे साम्हूं जेका हिन तरह ॾिसण में ईंदी ऐं तमामु सुठी आहे। हिते तव्हांखे माइक्रो USB पोर्ट माइक सां गॾु मिली वेंदी, पावर बटण ऐं फिंगर प्रिंट स्कैनर, उन खां अलावा कैमरा वारो सेंसर जंहिंमें तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ो ई कैमरा मिले पियो जेको आहे 8 मेगापिक्सल जो, बाक़ी ॿियो को बि कैमरा कोन्हे। फ्लैश लाइट आहे। हिते तव्हांखे हेडफोन जैक बि मिली वेंदो। पंचोल डिस्प्ले में तव्हांखे 5 मेगापिक्सल जी कैमरा मिले पई ऐं हिन जो आवाज़ बि तमामु सही आहे। पोयां मेटल वेटल तो कोन थो मिली सघे हिन रेंज में, पर स्पीकर गिल तव्हांखे मिले पियो। मोबाइल सेटअप करण खां पोइ कुझु हिन तरह ॾिसण में ईंदो तव्हांखे। डेटा 4G हलाए थो, इहा हिकु वॾी मतिलबु नेमत आहे। ऐं कैमरा तक़रीबन सुठी अथसि, 2GB रैम आहे। सघो था अहिड़ी कैमरा अथसि। लाइटिंग बंदि करण खां पोइ मुंहिंजी कैमरा चेक कई आहे ऐं तमामु भली कैमरा आहे। ऐं ब्यूटी मोड, पोर्ट्रेट मोड वधीक तव्हांखे आउं स्क्रीन ते ॾेखारे थो वठां। हिन जी स्पेसिफिकेशन्स जे बारे में ॻाल्हाइजे त सिस्टम ॾिसी सघो था हिन जे बारे में। 32GB रोम आहे ऐं 550 mAh बैटरी, डिस्प्ले, एंड्रॉइड वर्जन, सभु कुझु हिते तव्हांखे ॾिसण में अचे पियो। हीअ आहे बहितरीनु फ़ोन जेका तव्हां ख़रीद करणु चाहियो त ख़रीद करे सघो था। पर नथा करे, गरीब माण्हू छा थो करे सघे, ख़रीदी करे सघे।